हरणीअ जो वाक़ियो ॿुधाए थो मोटाए मता जे मुला भुली वियो न हरणी कैद थी आई हरणीअ हेॾे होॾे नज़र कई रहमतुल आलमीन ते नज़र पियसि हुजूर खे चई मुंहिंजी ज़मानत कर शिकारी कैद करे आयो आहे त मां बचन खे खीर पीआरे मोटी थी अचां तोखे त हरणी बि मारे वई मुशरिका तो नबीअ खे काथे सुञातो हुजूर खे हरणीअ सुञातो शिकारी शिकार करे आयो त हरणीअ चयो ज़मानत खण मुस्तफा ज़मानत गई डुकंदी वई बचन खे चई जल्दी खीर पी वठो वरी तव्हां सां मां मिली न सघंदसि अल्लाह बचन खे जी खीर पी वठो कैद थी वई आहे रहमतुल आलमीन ज़ामिन लई आई हरणी भी मुशरिक खे माराई नबीअ खे सुञातई रहमतुल आलमीन खे ज़मानत खण बचन कन खीर पीतो कन अमा खीर न पींदासीं असांखे बि वठी हल त उन जवान जो दीदार कयूं जंहिं तुंहिंजी ज़मानत खई आहे हरणीअ चयो रहमतुल आलमीन मुंहिंजी ज़मानत खई आहे नारे तकबीर शान हज़रत मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर बच्चा भी कढ शिकारी तो चए अञा न आई हुजूर चयो वापस वरण वारी आहे सुभान अल्लाह चओ अचण वारी आहे वरण वारी आहे ये झट न गुज़री हरणी अॻ में बच्चा कढ सुभान अल्लाह त कर बचड़ा दा नबी के चवना मां की कटारीअ खां जान छॾायो शिकारीअ जे अखियुनि में पाणी अची वियो हाय असांजे हालत जो तव्हांखे न सुञातो आहे झंग जे जानवरनि बि सुञातो आहे हाणे जल्दी कर देर न कर पढ़ाए कलमो त मुसलमान जा तव्हांजे करे हरणीअ खे बि आज़ाद थो कयूं वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन खुदा करे निंड में हुजूर जी ज़ियारत थी अल्लाह हुजूर खे हरणीअ सुञातो उठ सुञातो दां खणी आयो अञा ॿुधो गोह सुञातो नबी ज़िंदा चवंदो खे सुञाणे थी चई तूं अल्लाह जो रसूल आहीं गोह हाणे लफ़्ज़ बुझाए मथे ते क़ुरान आहे मुशरिक खे गोह बि मारे वई उहा बि कमाए वई गोह सुञाणे थी चई तूं अल्लाह जो रसूल वल्लाहि नशहदु इन्नक लरसूलुल्लाह अंदर छड़े तो सड़े मोमिन जो ठरदो मोमिन अल्लाह मारा कंदे इबादत कंदी कंदी आए जही इबादत मां रब जी कंदी आए गो भी मारे वई हरणीअ सुञातो उठ सुञातो सुकल थुड़ सुञातो अबू जहल हथ में पथरियूं खणी आयो उन्हनि भी रसूलुल्लाह खे सुञातो अञा ॿुधो नबी साईं हिकिड़ो जंगल जो माण्हू आयो आखिरी लफ़्ज़ थी कंदे चई नबी तो सदाई शहादत दे नबूवत जा नबी साईं फरमायो मुंहिंजो सोनो सिद्दीक हे सोनो बिलाल
हे मुंहिंजो नंढड़ो अली सदको अञा सोने अली जे नाले हे कुरान मथे ते थी तू अलाए काथे वञी वसाण वसाया आहिनि पर अली साईं जो जनाज़ो भी मस्जिद मां थो निकिरे वो अली निमाज़ी हो गाज़ी हो हाजी हो असदुल्लाह जो जंहिंखे लक़ब खुदा जो शेर शेरनि जा बच्चा भी शेर हज़रत हुसैन ॾिठी त करबला में अहिड़ो को सजदो त करे ॾेखारे जेको सोने हुसैन जो बीबियूं खीमन में पानी बंद मानी बंद न वतन ते नजर न बीबिन ते नजर असगर कुर्बान अकबर कुर्बान हुसैन साईं जी ॿिन शयुनि ते नजर हिकु निमाज़ ते ॿियो शहादत ते अञा तो चवनि त नथा मञनि मारे कंदे जंगल जे माण्हूअ खे चयूं हे हन मुंहिंजा शाहिद चई हे पंहिंजा थी ॿियो को शाहिद ॾे नबी से फरमाए खजीरे सेंदो के हा इन में खारकुन जो गोशो बीठो आहे के हा इनखे मां मोहम्मद करीम या आंगुर मुबारक जो इशारो कयां इहो रेडियूं ॾींदो मुंहिंजे कदमनि में अचे मुंहिंजे नबूअत जी शाहिदी ॾे पोइ ईमान आणींदे चइसि हा सुभान अल्लाह त कर हुजूर इशारो कयो गोशो लथो आहे इहे बेरहियूं ॾींदो आयो जीअं नंढड़ो ॿार अम्मा ॾे खीर जे लाइ ईंदो नबी साईं जे कदमनि मुबारकनि में आयो हुजूर चयो सुञाणे थो आऊं केरु आहियां जे वल्लाही नशहदु इन्नका लरसूलुल्लाह शायदि तो जा तू अल्लाह जो रसूल आहीं जंगल जो माण्हू तो चए साईं जल्दी कर पढ़ाए कलमो त गुलाम बन जाओ अल्लाह हिन ॻोठ खे दीन जो मरकज़ बनाए मौलाना इदरी साहब जी मेहनत ॻोठ वारनि जो ख़ैर मेहनत अल्लाह ताला क़बूल फरमाए आमीन चओ समूरनि जी हाज़िरी रब मंजूर करे मूंखे सफ़र करणो आहे पोइ ते वरी हयाती आहे हिक ॿिए खे न छॾींदासीं इंशाअल्लाह ॿिया बि आया मां विसरी वेंदो मां हे जेके पोयां मौली आया थी चवंदे सुमरो वियो डोमकी साहब जो त क़ुरान ॿुध साईं मौलाना मोहम्मद जान साहब जो क़ुरान ॿुधी नेण छड़ी पई वरी उत्तर में हे गज़ली आयो आहे अहिड़ा गज़ल चवंदो जो निंड फिटी वेंदई अल्लाह जेकी चवरायो अमल जी तौफ़ीक़ करे वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल